शहीद नसरुल्लाह गडानी कत्ल केस MNA ख़ालिद लुंड ॿिनि पुटनि समेत फ़ौज ज़मानत लाइ कराची सिंध हाई कोर्ट पहुची वियो आहे। मीडिया सां ॻाल्हि ॿोल करे रहियो आहे। अचो त ॾिसूं। सीट छॾे इन्वेस्टिगेशन खे फेस कंदो या को ॿियो तरीक़ो इख्तियार कंदो? कोर्ट में इन ले आया हूं मां पंहिंजे पुटनि खां बि ॿार घुराया आहिनि कि इंसाफ से शहीद की लाश से सियासत न थे। अच्छा, कौन सियासत कर रहा है? आपको क्या लगता है कौन सी पार्टी? यहाँ से कोर्ट का फैसला हो जाए, मैं प्रूफ के साथ सब। अच्छा, वारिसन चयो आहे त तव्हां क़त्ल कयो आहे शहीद नसरुल्लाह गडानी जो। जी जी FIR में ॾियणा हे उन्हनि खे पंहिंजो 164 जे तहत उन्हनि खां बयानु करायो वियो आहे। ग़रीबनि खे वो सादा माण्हू आहिनि। आप क्या समझते हैं इस कत्ल केस में कौन मुलव्वस हो सकता है? किसने कराया है? जिन्होंने वो भी इंशाल्लाह पता चले ये सियासी कत्ल हुआ है। नाम हमारा खाम खाई ले रहे हैं। अगर वो हमें नहीं जानते थे, अगर हम लोग कराते तो पहले। अच्छा, इससे पहले जो जख्मी किया था आपके ही लोगों ने किया था, गाड़ी की भी वीडियोज आई थी उसमें। बेल होने थे उसके इससे पहले जख्मी करने की वीडियोज आपकी आई थी। बेल चमकाल वो जो सियासी है ना, चमकाल जो हारे इल्ज़ाम तव्हां ते ही हुयो त तव्हां छा चवंदो इन बारे में? तो छा तव्हां इन्वेस्टिगेशन के फेस कंदो? बिल्कुल फेस नहीं कंदासीं। हिकु पॉलिटिकल इशू आहे, हिकु पॉलिटिकल इशू आहे, असां फेस कंदासीं, हर प्लेटफॉर्म ते फेस कंदासीं। कोर्ट में केस हले थो, जेको सबूत हूंदा अचनि। असां पाण आयासीं, ॿाहिरि हुयासीं, बि ट्रैवल करे इन केस खे फेस करण आहियूं। जेको शहीद जो तव्हांजा माण्हू धिका पिया न ॾिसो तव्हांजे साम्हूं। शहीद जे केस सां कोई नाइजाइज़ी न थिए। शहीद जे केस सां हक़ थिए। सियासत वारा सियासत न कराइनि। सिर्फ़ु असांजो मौक़िफ़ ई हो। सियासत कौन कर रहे हैं? आप बताएं, सियासत कौन कर रहे हैं?